दोस्तों वीरन जी बस्ती ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु हिकु बहितरीनु ज़बरदस्त अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयूं वेठा हो त इनखे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾींदा, जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों दरअसल वीरन जी बस्ती में मल्हार जो साले जो किरदारु ख़त्म कयो वियो ऐं मल्हार खे ॿीहर हिकु भेरो वापसि आंदो वियो ड्रामे में। काफ़ी दोस्तनि चयो त यार ड्रामो ख़त्म थी वियो छा? बाबा ईअं ड्रामो ख़त्म न थींदो। असल में हाणे अॻिते किरदारु शामिर ऐं मल्हार जो ऐं सोडल जो हाई लेवल जो किरदारु आहे। छो सोडल ऐं थी सघे तो होॾां जेको मल्हार आहे ऐं शामिर इहे हिकु थी सघनि था, त पोइ होॾां हुन बिजार ख़ान लाइ को सुठी ख़ैर जी ख़बर न हूंदी ऐं हुन जे लाइ मुसीबत पैदा थींदी। ऐं बाक़ी इहो ॿुधाईंदो हलां त हाणे ड्रामो अञा ज़बरदस्त थींदो। साले जो किरदारु हुयो ई कहाणी में एतिरो ई लिखियलु, तॾहिं हुनजो किरदारु हिते ऑफ कयो वियो, एंड कयो वियो। बाक़ी जेका ॿिया अदाकार आहिनि हिननि जो किरदारु हाणे मल्हार आयो आहे, त अञा ड्रामो ज़बरदस्त ऐं बहितरीनु थी चुको आहे। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿी वीडियो में। तेसीं ताईं बाय।